Subscribe to our channel Sin TV HD Drama and press the bell icon for the latest updates. मोहब्बता मीरास असांजी भागोले भागोले मूंखे सम्झ में नथो अचे त आख़िर तो सचल ख़ान खे राज़ी कीअं कयो। घटि में घटि हुनखे ॿुधाई था त छोकिरी ईदन जी न्याणी आहे। सचल बि इहा ई ॻाल्हि कई जेका मूं तव्हांखे ॿुधाई। हाणे तव्हीं ॿुधायो, अधे ईदन जी धीअ तुंहिंजी मुंहिंजी इज़त कान कंदी छा? छो न कंदी, लख इज़तूं कंदी। ॻोठ जी न्याणी आहे, सदोड़ी छोकिरी आहे वीचारी, पर पोइ बि सचल खे ॿुधाई त हा। भला जे मां नथी ॿुधायांसि त तूं ई खणी ॿुधाइसि, सम्झी त सभु कुझु वियो ई। मां रुॻो इहो कोन ॿुधाईंदोमांसि, ॿियो बि घणो कुझु ॻाल्हाइणो आहे सचल ख़ान सां। छा ॻाल्हाईंदे सचल सां? सचल त बि का ॻाल्हि करे ई कोन थो। भागोले भागोले कुझु ॻाल्हियूं अहिड़ियूं बि हूंदियूं आहिनि जिनखे सचल खे ॾाढी ख़बर नाहे। अहिड़ी कहिड़ी ॻाल्हि आहे जेका मूंखे ख़बर नाहे? इहा ॻाल्हि जेका मूं सालनि खां सीने में सांढे रखी आहे। बाबा जी वफ़ात ऐं अमां जी पारत खां पोइ मूं बाप बि ॿार नाहे कढी। छा इहा ॻाल्हि मूंखे कोन ॿुधाईंदी? सचल सां जेको बि ॻाल्हाईंदुसि तुंहिंजे साम्हूं ई ॻाल्हाईंदुसि। अॼु उर्स लीमे जो ठाह बि करायो। राति फूरल वारी छोकिरीअ ते पोती बि पवंदी। पोइ सुकून सां वेही सचल सां ॻाल्हाईंदुसि। सचल जे छोकिरीअ बाबति पुछे त ॿुधायांसि। भलो थई जे पुछे ई त भली ॿुधाए छॾिजांसि। छा थियो कबड़? छा थियो? ख़ैर त आहे न? अवली मां असांखे ई ॻोठ छॾिणो पवंदो। ई सरासर ज़ुल्म आहे। अहिड़ी थी कावड़ अचे। इहा अलाए कहिड़े लानती हरकत कई आहे। पक उर्स वारे छोरे हरकत कई हूंदी। न न, राति फ़ैसिलो थियो आहे, उर्स जो पुटु ईअं कीअं कंदो? बाक़ी इहो कमु कयो कंहिं? मता फोग फ़क़ीर या शरारत कई हुजे। इहो सुकल सांठो असां सां कहिड़ी हरकत कंदो? मरी वञे। हा, बाक़ी कंहिं ॿिए हरकत कई हूंदी। पर ख़बर कीअं पवे त इहो कमु कंहिंजो आहे? ॿाहिरियों माण्हू अची इहा मज़ाक करे ई नथो सघे। पक कंहिं ॻोठ वारे मज़ाक कई हूंदी। ख़बर जी तस्दीक जेका थींदी न, वासूदे मल खां थींदी आहे। ओ आसूदा मल, हेॾां अच हेॾां। साईं राम 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 राम। खैर तो थो सुनिए जाजू रडियूं करे छॾंदा कयो, भला का कड़कड़ी थी तो छा? ही ॾिस राज वारनि जा लक्षण। अञा आसूदा मल तूं चई त ख़बर ऐं लिमू ख़राब आहे। अरे ही वड़ी कहिड़ी राज वारे छोड़े तव्हां सां इहो मज़ाक कई आहे? आसूदा मल, इहा ख़बर हिकिड़े मिंट में पइजी वेंदी। इहो ॿुधाए त सुबुह जो तोखां इहे वाङण वरिता कंहिं? इहा वाङण मां खणी कोन आयमि त ॾींदुसि कंहिंखे। हूअं बि तव्हांजा वाङण जेके पिया थियो इहे सजड़ वाङण, सजड़ मूं वटि पाड़ूठा हुया। पाड़ूठा वाङण मां छाजे लाइ खणी अचां? ॾिस आसूदा मल, तूं कंहिं ते बि कख न रख। हा, तूं ॿुधाए, तो वटि वाङण कोन्हनि? हा, आसूदा मल, इज़त इन में ई अथई त सच ॿुधाए, न त अहिड़ो झेड़ो थींदई। छा चो चइण? झेड़ो कजे मूं छा? आसूदे मल छा? चोड़ा फाड़े न ॾेखाड़, न ॾेखाड़ी चोड़ा फाड़े। झेड़ो कंजे हाणे तो या छाणे ते यार ॿुधे खाइण खे वञी तो जा तव्हांजी। अहिड़ो त छटराए कुटराए पूरो कयां जो हिक ॿिए खे भाइड़ बि न सुञाणे सघंदव। ॾिस आसूदा मल, अदा भाऊ ईअं न कर। हाणे भाऊ तो चवे चोड़े, पहिरियों त चोड़ा फाड़े पियो ॻाल्हाए, वेहण जी कोशिशि पियो करे। छो वारो सम्झी, मंझड़ो सम्झी तॾहिं? अरे भले मां मंझड़ो हुजां न त बि तव्हां छॾनि खे झुकाए झुकाए पेट में सूर विझी उते जो उते पूरो कंदुसि, सम्झी? बस भाऊ बस, ॾाहो थी, ईअं न कर। तूं वञी पंहिंजी रोसड़ी कर, असां पंहिंजा चोर पाण ॻोल्हींदासीं। भले मुड़ुस ॾिठो साईं, जोधा हाणे चोरी ॻोल्हींदा। अरे बूढ़ी में जो काइजे उहा ॻोल्हियव? हा, निभाग छिकड़ा सुबुह सुबुह जा मुंहं में अची लॻायो, अञा ॿोड़ी कोन कई आहे। तूं बच कर ले। अदाली मां वाह बेइज्जती करे। अॻे कहिड़ी अथई इज़त? हल हाणे वाङण परे कर। मुंहिंजो मतिलबु आहे सामान परे कर, तालो खोल। ओ गाड़ियारा पंजड़े
हिन बि कोन ॿुधी अबा तोखां बड़ा लस्सी कोन थी विलोड़ जा सुबह गांडी रुगो हणा लगी पई दई। अस्सलाम वालेकुम बाबा साईं। वालेकुम सलाम। मल पहलवान किथे हो सजी रात गायब? बाबा साईं शहर वियोस तोखे खबर ना है छा मेला शुरू थियण वारा आहिनि सोचियम त बटे जोड़ा वगन जा वठी सिबराइण का ॾेई अचां। गाल त ॿुध ये डोकड़ किथां आंदई? अब आई सभा को सातू बाबा दुकानदार जा मुंहदारी आहे मेलन मां मोटी अची डोकड़ मोटाए ॾींदो मास। हा साईं अगे भी नोट छोड़े ॾिना दे माण्हुनि खे इहो सदाई चटियूं असांखे भरणियूं पवंदियूं हाणे या वरी इहो धर करे आए। कबूल खान गाल ॿुध खैरल अकेले सिर घर के कुल होॾो बिठो आहे तुंहिंजी मल असांखे त मारे विधो आहे मथां न्याणी जी शादी जी संबत पई थी हले शादी भी खैर सां निभजी वेंदी। तू पाण ला सोच नूरा खां पोइ पाण खे मानी भी पचाइणी पवंदी ऐं इहो कपिड़ा भी पाण खे धोइणा पवंदा। त पोइ ॾिसो न अधे खैरल लाइ को संग वॾे पुट खे विहारे नंढे पुट खे कीअं परणाया शादी त तोखे करणी पवंदी। त पोइ ठीकु आहे बाबा साईं बाबे बचत खान खां वठो इजाज़त अॼु मां शादी तो कयां छॾियां थो खणी मल रखां थो कोडर कुले ते अधे खैरल सां गॾु वञी ॿारा बनीअ जा कायां थो बस न। कबूल खान बचल खान त आहे बादशाह माण्हू मल्ह पहलवानी मां घर कोन हलंदा आहिनि सुभाणे न तुंहिंजे मल्ह विढ़ण वस में न रही त पोइ तूं छा कंदे? बाबा अदा कबूल जो इश्क भी मल सां आहे ऐं मोहब्बत भी मल सां आहे शादी भी मल सां ई कंदो। बाक़ी अॼु जूं सभई न्याणियूं अदा कबूल जूं भेनरूं आहिनि ईअं न अदा कबूल? बाबा साईं मां सम्झां थो मल मूंखे छॾणी पवंदी। न अदा न सॼी दुनिया छॾजां पर मल खे कॾहिं बि न छॾजां। ॾिसी न तो मलन के सरकार नौकरी थी ॾे ऐं ॿाहिरि मुल्क जा मुक़ाबला थी कराए। बुख था मरन ये मल्ह पहलवान ये मज़ारूं आहिनि बुज़ुर्गनि जूं जिथे मलाखड़ा था लॻनि ऐं मेला था लॻनि न त सरकार त हिननि खे सॼो साल मानी भी कोन खाराए। भले बाबा साईं सरकार असांजी सार न लहे पर मलाखड़नि में असांखे मनता मिले थी न जेकॾहिं न हिकिड़ी मल मारियमि न बाबा साईं मैदान मां नोटनि जो झोल भरिजी वेंदो आहे जिथे भी मेहमान बणिजी वञे न इज़त ऐं मान मिलंदो आहे इन्हीअ मल जे करे। उहो त अदा बचल खे बि अॼु ताईं मिलंदी आहे पर त झुगो बि त जोड़णो पवंदो। बाबा छा जो जुगो अदा कबूल पोड़ो थियो त बाबा सॼी सिंध में वतंदासीं ओताकनि ते मानी खाईंदा बाक़ी शादी छा लाइ करे? भेण नूरा तुंहिंजी ऐं बाबे जी नाराज़गी मूंखां मल छॾराई थी। अदा कबूल रोहन खे रंजाए मान अॼु ताईं कंहिंखे कोन मिलियो आहे इहा ख़बर त तोखे मल जे मैदान में पवंदी। तू जेको कुझु ॻाल्हाई थी न नूरा भेण मां सभु सम्झां थो रुगो मौक़ो मिले अबे बचल खान खे सिधो जवाब ॾींदोमांसि चवंदोमांसि त मल खां कई मूं बस। ॿुधाई त ॻाल्हियूं इहो मल्ह खां कॾहिं बि बस कोन कंदो पर ॻाल्हि त ॿुध तूं सॼो ॾींहुं वेठी हिनखे विलोड़ी ॿार अची थिया न को ॿ लोला हण त खाऊं न पुट या कंहिं पाड़े वारी खे सर कयां उहा अची लसी विलोड़ाए। अम्मा शहजादी ये पिणे वलण नथा ॾिसण अचनि काॾे विया आहिनि? बाबा त चाचे बचल खान जी औताक ते वियो आहे ऐं अदा वलण कुड़ी खणी निकितो आहे कल मच्छी विकिणी आयो त ही कुझु पैसा ॾिना अथसि। धीअ शहजादी हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए घर में न पिणे आहे न वलण मां तुंहिंजी माउ आहियां मूंसां कूड़ न ॻाल्हाइजे। अम्मी कूड़ त मां अॻु में बि के घर भाती सां नाहे ॻाल्हायो त तूं मूंखे ॿुधाए न तूं शादी छो नथी करी? इहो त मां ॿुधाए चुकी आहियां मुंहिंजी दिलि नथी मञे त मां शादी कयां।
उन्हीअ जो बि को त सबबु हूंदो न। इहे ॻोठ राज जा माण्हू छा चवंदा, ईदन कहिड़े सबब जे करे पंहिंजी धीअ नथो उथारे। हिन दिलि ते भला कंहिंजो वसो त न हलंदो आहे न। धीअ, भला जिते तुंहिंजी दिलि चवे ते तुंहिंजी शादी करायूं। धीअ तूं कुझु त ॿुधाए। न्याणियूं घणो वक़्तु घर में कोन विहारबियूं आहिनि। अम्मा कोई मूंखां छो था पुछो? जेकॾहिं ज़बरदस्ती शादी कराइण था चाहियो त भली कराए वठो। बमानियूं खाए रोईंदे या खिलंदे हयाती गुज़री वेंदी। न पुट, तूं चरी न थी। मूंखे पंहिंजी दिलि जी ॻाल्हि ॿुधाए। अम्मा सच इहो आहे त मां शादी करण बदिरां दरगाह जी फ़क़ीराणी थियण थी चाहियां। मटियूं भरण ऐं बुहारी ॾियण थी चाहियां ऐं दफ़न बि दरगाह जे अंगण ते थियण थी चाहियां। बचल खान तूं असांजो वॾो आहीं। 4 भाइर वठी हली पंहिंजे हथनि सां हली न्याणी खे पोती पाराए। अदा इहा त सभ खां सुठी ॻाल्हि आहे। हा न फ़क़ीर, इहा त असांजी बि इज़त आहे। बचल खान रुगो असांजो चङो मुड़ुसु न, पर असांजे न्याणी जे वार वार जो वारिस बि आहे। अदा भुरल बाबा, इहा त तव्हां भाइरनि जी भलाई आहे जो मूंखे एॾी इज़त ते मान ॾियो था। बाबा उर्सा, हाणे तूं ॿुधाए त सिर्फ़ लटो विझंदे या मंगणो बि कंदे? बाबा से मंगणो कीअं कंदुसि? भले अॼु ई मंगणी ऐं शादीअ जी तारीख़ गॾु मुक़ररु कयो। छा सलाह आहे भाइरनि जी भुरल? बचल खान, तूं असांजे बच्चनि जो मालिक आहीं, असांखां छो थो पुछी? उर्स बाबा, घणनि ॾींहंनि में पुट जे मंगणीअ जी तयारी करे सघंदे? बाबा से मुंहिंजी त तयारी आहे, भले 8 तारीख़ मुक़ररु कयो। बाबा मां बि इहो ई थो चाहियां त पोइ वरी सभु भाइर लाबारनि में लॻी वेंदा, कमकार शुरू थी वेंदो। हा बाबा साईं, सभिनी पंहिंजा ॾाटरा ॾंदरा रखिया आहिनि, हिन ई महीने लाभ पइजी वेंदी। हा बचल खान, यार मां बि आहियां फुकरा माण्हू। मां बि वेंदुसि बबना पिनण, भला छमाईअ जो अन्न त निकिरी पवंदो न। बाबा पोइ मां त ईअं थो चवां त ईंदड़ जुमे जो ॾिहाड़ो रखूं था। भले साईं, जेका तव्हांजी मर्ज़ी। होग फ़क़ीर, बाबा तूं वञी सॼे ॻोठ में इहा कांड ॾई आहे त जुमे जो ॾींहुं रखियल आहे, जुमे जो। हाज़ुर बचल खान हाज़ुर। बाबा असां फ़क़ीरनि जो ॿियो कहिड़ो कमु आहे? अदा मोहम्मद उर्सा, अॼु खां पोइ असीं आहियूं तुंहिंजे खाते में। बसि रुगो असांखे बीड़ी ऐं बाकस जा पैसा ॾे त अॼु खां ई वञी तूं छने में कम खे पटियां, रुगी वॼ वॼा ॾिसंदे, धक धका ॾिसंदे। होग फ़क़ीर, बीड़ी बाकस चांहि पाणी तुंहिंजो हक़ आहे। भले छने में वही 4-5 ॾींहं वाजो वॼाए। अचे ही वठ पैसा। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। अदा अल्लाह साईं करे त हर को माण्हू पंहिंजी बच्चनि जूं ख़ुशियूं पंहिंजनि अखियुनि सां ॾिसे। असां फ़क़ीरनि जी त बाबा ई हाथो आहे। अदा भुरल, भला कांड घोटे थी बि ॾियणी आहे या कुआरे थी? फ़क़ीर फोग, बाबा कुआरे थी ऐं घोटे थी ॿई कांडूं ॾियणियूं आहिनि ॿई। ऐं हा, राज मां इहो बि पुछी वठिजां त को रुठल त न आहे? सदको या बचल खान सदको। बाबा हाणे इहा बि का पुछण जी ॻाल्हि आहे। जेको बि रुठल सुठल हूंदो उनखे परचाए वठिबो। बाबा हाणे मां थो हलां, फ़क़ीरियाणीअ खे गॾु खणा। इहा ज़ाइफ़ाणी कांड ॾियण बि ज़रूरी आहे। माण्हू खपनि बचल खान, माण्हू खपनि। केरु जवान आई? नालो तोखे पोइ थो ॿुधायां, पहिरियों मूंखे इहो ॿुधाए त हीउ माल कहिड़े ॻोठ जो आहे? हे मेहर खान जे ॻोठ जो माल आहे। बराबर,
मूं ॿुधो आहे त कच्चे में मेयर खान जे ॻोठ जूं भटारियूं कंहिं वटि बि कोन पर आहिनि सभु चोरीअ जूं। मेयर खान जे ॻोठ जा भला सभु चोर हो छा? असांखे चोर चवण वारा तूं केरु आं? मां ॾातू आहियां, ॾातू। ॿुधो अथई न नाम मुंहिंजो? अरे हा हा ख़बर आहे तूं नाले वारो चोर हुई। ऐं इहो बि ॿुधो हूंदी त ॾातू ॾहे सर आहे ऐं ॾहे सर ॾींहं ॾिठे जो मेहूं पार काए वेंदो। हे माल को निधण को आहे छा? निधण को त माल असांजो बि कोन्हे। तव्हां राति जो चोरी कई हुई ऐं मां ॾींहं ॾिठे जो सरेआम चोरी कयो वेंदुसि। मथो फिरियो अथई ॾातू। मूंखे रुॻो इहो ॿुधाए त मेहूं ईअं काए हलियो या मुंहिंजे हथां बुछड़ो थी पोइ माल काइण ॾींदे? तूं माल खे हथ लाइ ॾेखार। हल झूठो मन त तो वटि बि लच आहे बाक़ी मुंहिंजा हथ खाली आहिनि छा? हाणे हीअं कर जो या लठड़ी खणी भॼंदो वञी वाहुर खे कठे कर ऐं ॿुधाइनि त ॾातू मैं पार काहे वियो ऐं इहो बि नियापो ॾिजाइनि त कच्चे में कंधार बराबरि रहनि था पर पगदार पक्के ते रहनि था। मूंखे मारे पोइ भली काए वञ। माना त न मुड़ंदे। सुठो अथई त कन छबा करे हलियो वञ न त ॾातू हथां डांगारजी वेंदे। बीह भला तोखे ॾिसां तुंहिंजी दिलेरी। ॾिठई न ॾातूअ जी ॾह सराइप। ए मेहूड़े में हार तुंहिंजूं बेले में हो मेहूड़े में हार तुंहिंजूं बेले में। कबड़ दुकान ते ॾिठुमि पे त तुंहिंजे हथनि सही कमु कोन पिए कयो। ओ अदा लीमा कावड़ में हथ ई कमु कोन पिया कनि। तड़ कयो अथमि तॾहिं वञी कावड़ झकी थी आहे। असुल हां थो सड़े इहो हिकु दफ़ो माण्हू हथ अची वञे न जंहिं असां सां झुठ कई आहे अहिड़ी हालत कंदासूं जो। अड़े यार छॾ कावड़ खे। या चालाकी उर्स वारनि जी थई। बचल खान ऐं राज जे अॻियां बेस्तो थियण जे करे इहो असां खां पलांद वरितो अथनि। त पोइ बचल खान खे उर्स जा अफ़ाल ॿुधायूं। सबूत नाहे ख़बर ईअं उर्स कन छॾाए वेंदो। बाक़ी उर्स खे कीअं ॾोही कयूं? सब्र कर ख़बर सब्र। सियाणो कां बिटंगो फसंदो। अञा पुट जी शादी जे लाइ घणा वस कंदो पर ॻाल्हि ॿुध पाण बि अहिड़ो भत किनू कंदासूंसि जो राज ॾिसंदो। हा इहे पोइ जूं ॻाल्हियूं न दालीमा का अटकल सोच त उर्स जा माण्हू पकड़े हली बचल खान जे अॻियां बीहारियूं। अदा सॼी राति जागणो पए न पर उर्स खे ॾिठो वाइठो ॾोही कंदासूं। जेको बि आहे रुगो हथ अचे उन ते हथ ठारियूं पोइ ॾिठो वेंदो। बाक़ी अहिड़ी थी कावड़ अचे जो। हा बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह वालेकुम सलाम। अचो अचो वेह दा वेह वेह। हा लीमा देखो भला असांजे लाइ बंदि काई थींदी? हुकुम कर अदा। बंदि काई न बि हूंदी न त ॿ कम छॾे बि पहिरियों कम अदा ईदन जो कंदासूं। महिरबानी लीमा भाउ बस रुगो मूंखे 2 खटोला खणे ॾे। हाज़ुर हाज़ुर पर भला ॿुध काठ पंहिंजो अथई या असांजो हूंदो? अदा सभु कुझु तव्हांजो हूंदो। कावा झंडे ते लथल हुजनि पर किठ वारी टाली हुजे। बायूं ऐं सेरूं बबुर जा। ईदन लॻे थो त शौक़ जूं खटियूं थो ठाराई। हा ख़बर आहे। हिकु पुट जे पढ़ण जे लाइ ऐं ॿी न्याणी खे दाजमंदी मिसखट। हा बाबा भली ठहराए पर यार हिकु खट जा 3000 रुपया थींदई। बचनि जे उमीदुनि जा कादन पुट 2-3 रुपया बांधन मोकिलिया आहे। फ़िलहाल ही 5000 रुपया वठो बाक़ी 1000 रुपया ॾेई खटोला खणंदुसि। पर ॻाल्हि ॿुध
खटोला अहिड़ा ठाहे ॾिजो जो 4 साल चपर हणण जी ज़रूरत न पवे। और चाचा इधन खटुन जे चूड़ में वार जेतिरी भी विथी हुजे त खटोला न खणजाए, ओ ॾिनल पैसा तोखे वापसि कंदासीं। पैसनि जी ॻाल्हि न आहे लीमा, उहा ख़बर अथमि त बादशाह कारीगर आयो, पर कमु रूह सां करियो। हाज़िर बाबा हाज़िर। 4 ॾींहंनि खां पोइ खटोला पंहिंजा खणी वञजा ऐं वाणाए रखिजा। वाण घुराए रखियो अथमि, वाणींदुसि पाण, पर ॿारनि ते जीअं कादन बांधन न मोटंदो ईअं सम्झो नई खट ते अची आराम करे। इल्म अदब शहकार सांजा, फन फिक्र फनकार सांजा, दखण लोहर कुम्हार सांजा, रक्षकुड़ियूं ऐं जार सांजा, हिम्मत मीरास असांजे, हिम्मत मीरास असांजे, मोहब्बत मीरास। ही त आवी हाणे सॼी खिचीअ में पइजी वई। ही मट त ॻोठारो को बि न वठंदो। ही मट त हाणे शहर में खपाइणा पवंदा। ऐं मथां वरी गर्मीअ जी मुद पई अचे ऐं शादियुनि जी बि वठि आहे। ख़ैरातूं न्याज़ नंगर थींदा, मिटी मज़ो ई छॾे वई आहे। अस्सलाम वालेकुम अदा कांडेरा। वालेकुम अस्सलाम। छो अदा ख़ैर त आहे न? सफ़ा मट जहिड़ो मुंहुं कयूं बीठो आहीं। अदा और सा छा ॿुधायां अदा, माण्हुनि जीअं मिटीअ मां बि मज़ो निकिरंदो थो वञे। अदा कांडेरा, मिटी त असांजी माउ जीअं आहे। भला जे कलराठी आहे त ख़ैर आहे, चऊं था की ओॾ खे 2-3 चीकी मिटी जा बोरा उछलाए वञे आवे ते। अदा और सा 2-3 गॾहनि सां मिटी ढोइण सां मुंहिंजो मसइलो हल कोन थींदो। मां वॾेरे खे मिनथ कंदुसि, ट्रैक्टर जी ट्राली लाहे ॾींदो, जेको मुंहिंजो सॼे साल जो गुज़र थींदो। भला तूं ॿुधाए, ख़ैर में आयो आहीं? मुंहिंजो पुट जी शादी आहे, 200 पाटोड़ा घुरिजनि। अदा और सा पाटड़ा 200 खां 500 खणी वञ, पर यार मट कोन ॾींदोसांइ। यार तोसां मां कूड़ नथो ॻाल्हाए सघां। छो भला? अदा ही मट न थधा थींदई, नहीं 4 ॾींहं हलंदई। अदा ख़ैर आहे, पुट जी शादीअ जो कमु त निकिरी वेंदो न। हा अदा, ॿुधाइण त सुठो आहे न। मतां सम्झी त कांडे कसी मिटीअ जा मट ठाहे करे मूंखे हणी छॾिया। अदा कांडेरा 2 खन कूनार बि मोकिलिजांइ भत पचाव जे पाणी जे लाइ। अदा भली को गॾा गाॾो ॾिस, अचे खणाए वञ। अदा यार मूंखे घणा कम अथई, पुट जी शादी आहे न। भली हिकिड़ो कमु कर, तूं पाण पुॼराए ॾिजां। अचे ही पैसा वठ। अदा और सा तूं फिक्र न कर भाउ, सुभाणे ई मां तोखे घर ॾे पाटोड़ा पुॼाए वेंदुसि। अदा तुंहिंजा कुर्ब, बसि मां हाणे हलां थो। चङो अदा, महिरबानी। चङो। ड्रामा सोप सीरियल मीरास जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।